Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Bawala. Shah Abdulati Betaya Janja Bet. Eka Karate Bet Bazi. Part number 8. Muratab Maman Sidi Mitwar Bawala. न कंहिं भंभूलियो करहो न कंहिं कामण कयास अखियुनि मथे अखिया पिड़ में पेर गठास वॻल विसरियास करे लढो लोड़ियो वेहण वेॼनि वटि जे सिखिए न सघो थिए टरसी टबी बन छिटी ऊंड चङा कया चिटे ऊंड चङा कया अघाई सघा थिया जे वेठा वटि वेॼनि टरसी टबी बन छिटे ऊंड चङा कया आरी ढोला रेसे मारवी पाटली जैसे रेन गजूर मुंह मेठे गुन घणी तो कीअं छॾी दूर रूह में रहे राम ॿाहिरि ॿोली की ॿियो प्यालो पुर करे जोप पिटाऊं जाम टियां पोइ तमाम टिन टकिया टाके छॾिया ओ काबील अखियुनि में टोखे तिखा तीर साॼन सिंग से फेटियई घणा फ़क़ीर ॿियो ममार जो मीर तुंहिंजो पहिरियों ई पूरो थियो वेठी जिनी वटि ॾुखंडो ॾाढो थिए सा मजलिसी मट जे हासिल हुई हज़ार जो वेठे जिनी वटि ॾुखंडो दूर थिए तूं टिनी सी कट ओॾा ॾे पखड़ा अंदर झुड़ झोर वहे ॿाहिरि बरसे अपार वर्जन जा पार जियूं आयो ओ काणियूं नखियूं नऊं नियापो आयो राणे मुलाराट ॾंढी सूं लतीफ़ चए कना ॾाटर ॾाट कहिड़ी पुछी ज़ाट जे आया से अॻियां ओ लाखीणे उहे पग छोड़े पंध पिया आयल साम्हूं टिनिजी आहे अणांगी जूए कॾहिं ॾींदसि रूए वरी हिन अखियुनि कॾहिं ॾिसंदसि रूए वरी हिन अखियुनि से न काटी न कांव न को ॾोह कलम जो अंगूठे ई लिखियो जित न रसे बांह कंहिंखे ॾियां डांह जीअं कज़ा कलम वायो वरऊं डाई अराटड़ी चांडोड़ी चांडा ओरे मेहारा मुंहं पसां को ॿियो वेठी रूए वचन सां पुॼियो पींघन पांड कोह करींदसि कांड घर भॻोटा घोरियो वचन सां वेठी सुर विया छे सुहिणी कावा खे ॾेठी मेहन जी मेहार से नेह सचाणिन सने टिनी कसड कबाब से रात खाधाऊं ॾींहुं टपण भोण लिखिया इह केसर जी कार जी हाथीअ खे हथ हणे जे 20 वाघे वेड़ियो टोए लांझो की मनिहार किले वेर करार रीह किले थिए कहिड़ो वढ सिर थी सरहो मकी न आवगा जाज कटो मथां मुल्क मिड़ोई घोरियां न को एर न बेर न को ओठी आयो मूं वटि आयो को न को पिरियां भरे पेर किताबटऊं केर ॾींदुमि ॾियाई जूं न ख़बर न ख़वाब न को ओठी आयो हुते जी हिट अची ॾिनूं कंहिं न जवाब हमीरनि हिसाब को ॼणा कीअं थियो वेड़ा गुड़नि सां मारूअड़ा ठर उकरी टिन पुॼाणा आऊं झाड़ जियां थी जे ॾियूं
न भुलकार भुल न कोराय ॾेह में आणियो विझन आहुरे रोड़ियो रता गुल मारू पाण अमुल मलीरऊं मरकऊं बेजन सी वाई प्या किरी कनन पाण अघाय न ॼाण पसो सूर संझाया अलफ अलाह मीम मुहम्मद ऐन वाली कर जाना अरशा लठिया चार किताबा पढ़िया मुसलमाना तिन विचूं जे ज़ेरा ज़बरा में कहिड़ा हर्फ सुञाणा कलम रब्बानी जो मेटे त मुए मुर्दे तंहिं दी ॼाणा नवाज़ियाई नुटफ़ो मजाकी न कयाई हिरफट हरीफन जी भञी सभु भॻाई हासद सभु हुज़न में मडई पाण मुठाई न को संडो सीर जो मैप न मलाहन डरंदा दरिया में वाका कयो वरन सॼा ॿेड़ा पार में हलिया हेठि वञनि पुरज़ो पैदा न थिए टखटो मझाटनि को जो कहर कुननि में विया की न वरन उठे आण तारुनि साहड़ सीर लंघाए तूं